कराची का ख़बर है तो भेण अॻियां भाउ ते तशदद कंदड़ मुख्य जवाबदार सलमान फारूकी गिरफ़्तार थी वियो आहे। अवाक़ ॿुधो त एताद कमर्शियल में ख़ानगी कंपनी जे CEO सलमान फारूकी गार्ड सां गॾिजी मोटरसाइकिल सवार ते तशदद कयो हो। मुख्य जवाबदार सलमान फारूकी खे पुलिस छापो हणी गिरफ़्तार करे वरितो आहे। DIG साउथ चयो। वीडियो वायरल थियण खां पोइ अख़्तियार नोटिस वरितो हो। मुतासिर नौजवान मंज़र आम ते न अची सघियो, नई थाणे ते पहुतो। पुलिस आम शहरी जी दरख़्वास्त ते केस दाख़िल कयो हो। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। केस में नौजवान खे यरगमाल बणाइण, तशदद करण, गारियूं ऐं धमकियूं ॾियण, औरतुनि सां बदतमीज़ी करण जा कलम शामिल कया विया। फ़रियादी ॼाणायो त ख़ानगी कंपनी में कमु कंदो आहियां, रिकवरी लाइ वञी रहियो हुयुसि त हीउ वाक़ियो पेश आयो। फ़रियादी ॼाणायो त एताद कमर्शियल में मोटरसाइकिल ऐं लग्ज़री गाॾी में मामूली टकर थियो। नौजवान सां गॾु मौजूदु औरतूं सलमान फारूकी खे ॿाहूं ॿधी मिंथू कंदियूं रहियूं। फ़रियादी ॼाणायो त सलमान औरतुनि खे बि धिका ॾिना ऐं उन्हनि सां बि बदतमीज़ी कई। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे हबीब जमाल। जी हबीब जमाल, तफ़सीली जो जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी बिल्कुल, साउथ पुलिस डिफेंस वारे इलाइक़े में कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। DIG साउथ सैयद असद रज़ा जवाबदार सलमान फारूकी जे गिरफ़्तारी जी तस्दीक़ कई आहे। DIG चयो त वाक़े जो केस दाख़िल थी चुको आहे। जांच जो अमल जारी आहे। DIG चयो त तशदुद में मुलवस समूरनि जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो ऐं इंसाफ़ जूं समूरियूं तकाज़ाऊं पूरियूं कयूं वेंदियूं। DIG वधीक चयो त कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे, कंहिंखे बि इस्तिस्ना हासिल न आहे। राति जीअं ई वाक़ियो पेश आयो ऐं वीडियोज़ वायरल थियूं त पुलिस राति खां वठी छापा हणी रही हुई। जवाबदार सलमान फारूकी जी जेका ऑफिस आहे इतिहाद कमर्शियल में, हुन ऑफिस ते बि जेको आहे छापो हणियो वियो ऐं ॿाहिरां अहलकार बीहारिया विया, पर ऑफिस में सलमान फारूकी मौजूदु न हो। उनखां पोइ सलमान फारूकी जे घर ते बि पुलिस छापो हणियो, पर सलमान फारूकी उते बि मौजूदु न हो। हाणे ही छापो हणियो वियो आहे ऐं सलमान फारूकी खे गिरफ़्तार कयो वियो। सलमान फारूकी निजी कंपनी जो CEO आहे। पुलिस जो चवणु आहे त सलमान फारूकी जी गिरफ़्तारी खां अॻु संदसि गार्ड ऐं ड्राइवर जेकी पिणु सलमान फारूकी सां गॾु मौजूदु हुआ ऐं नौजवान ते उन्हनि तशदुद कयो, उन ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो वियो हो। मर्कज़ी जवाबदार सलमान फारूकी खे हाणे गिरफ़्तार कयो वियो। ही वीडियोज़ जेकी राति वायरल थियूं, जिन में वाज़े नमूने सां ॾिसी सघिजे थो त सलमान फारूकी मोटरसाइकिल ऐं कार विच में मामूली टकर खां पोइ जेको आहे आपे मां निकिरी वियो ऐं हुन नौजवान खे तशदुद जो निशानो बणायो। संदसि गार्ड ऐं ड्राइवर नौजवान खे नौजवान ते तशदुद कंदा रहिया। नौजवान जूं जेकी भेनरूं आहिनि उहे माफ़ी वठंदियूं रहियूं ऐं उनखां अलावा जेको आहे ॿाहूं ॿधी मिंथूं कंदियूं रहियूं त संदन भाउ खे जेको आहे भाउ ते तशदुद न कयो वञे, पर जवाबदारनि हिकु बि न ॿुधी। FIR आम शहरी जे दरख़्वास्त दाख़िल कई वई। FIR में शहरी ॼाणायो त जवाबदारनि न सिर्फ़ु नौजवान ते तशदुद कयो, पर जेकी उन जूं भेनरूं मिंथूं करे रहियूं हुयूं उन्हनि सां बि बदतमीज़ी कई वई ऐं उन्हनि खे बि जवाबदारनि धिका ॾिना। FIR में नौजवान खे गाॾी में जरगमाल करे तशदुद जो निशानो बणाइण, धमकियूं ॾियण, गार्गन करण ऐं औरतुनि सां बदतमीज़ी करण जा कलम शामिल कया विया। पुलिस जो चवणु आहे त सलमान फारूकी खे गिरफ़्तार करण बैदि थाणे मुंतक़िल कयो वियो, केस लॉकअप कयो वियो आहे ऐं उनखां वधीक पुछा ॻाछा कई थी वञे। हबीब जमाल, ॿुधाइजो त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जवाबदार सां का ॻाल्हि ॿोल्हि थी सघी आहे? जी बिल्कुलु, जवाबदार खे कुझु देरि अॻु ई गिरफ़्तार कयो वियो ऐं उनखे गिदरी थाणे ते मुंतक़िल कयो वियो आहे। केस लॉकअप कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन टीम आहे, इन्वेस्टिगेशन जेके ऑफिसर आहिनि, उहे जवाबदार खां पुछा ॻाछा कंदा। ॿ ॾींहं जेको आहे कुझु ॿुधाए सघिबो त जवाबदारी इलाइक़े जे हवाले सां कहिड़ो बयान थो ॾिए। जी हबीब जमाली, मुतासिर शहरी जंहिं ते तशदुद कयो वियो उहो हिन वक़्त ताईं ज़ाहिर न थियो आहे, हिन हवाले सां पुलिस जो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, पुलिस इन हवाले सां ॿुधायो त जंहिं शहरी ते तशदुद थियो उन जी जेको आहे ॻोल्हा लाइ कोशिशूं कयूं वियूं त जीअं हू थाणे ते अचे ऐं कानूनी कार्रवाई कराए, पर मुतासिर नौजवान सां कंहिं बि क़िस्म जो को बि राब्तो न थी सघियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो पतो लॻाइण जी कोशिशि कई थी वञे त उनजो घर किथे आहे, त जीअं पुलिस उनजे घर पहुची करे उनसां राब्तो करे
पर राति खां वठी कोशिशूं नाकामियूं नौजवान सां राब्तो न थी सघियो आहे ऐं न ई वरी इन वाक़े खां पोइ नौजवान मंदरियाम ते आयो आहे। उन करे जेको आहे पुलिस हिकु आम शहरी जी दरख़्वास्त ते FIR दाख़िल कई। पुलिस जो चवणु आहे त इब्तिदाई तौर ते ईअं कयो वियो छाकाणि त कानूनी कार्रवाई ज़रूरी हुई। नौजवान जी जेको आहे ॻोल्हा कई पई वञे। नौजवान सां राब्तो थियण खां पोइ जेको आहे जांच में जेको आहे मदद मिलंदी पर उन सां केस पिणु मज़बूत थींदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ हबीब जमाली। देखिए ब्रेक मारा है। देखिए बहुत मार लिया ना सर। तो बहनों को लेने तो अंधों की तरह चलाओगे। सर मैं काम करती हूँ। अंधों की तरह चलाओगे। सर निकल जाए प्लीज। सर नहीं समझदार तो इनको नहीं नजर आता ना समझदार। आप बढ़ाओगे यार कोई तो कुछ करो प्लीज। छोड़ दो, ले जाओ उसको, ले जाओ। अंकल आप लोग पीछे जाओ, पीछे जाओ आप लोग। छूटेगा भी ज्यादा पीछे, आप लोग ज्यादा पीछे हो जाओ, पीछे आप लोग, पीछे हो जाओ आप लोग, आप लोग पीछे जाओ, आप लोग जाओ। कौन है गाड़ी का? जाओ लेके जाओ, इनको पीछे लेके जाओ, जाओ।